हेडलाइन्स वठियूं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सदर पारां पाक रूस दोस्तीअ खे हथी वठाइण में सदर प्यूटिन जे किरदार जी वाखाण कई वई। अपडेट कंदासीं। पाक भारत छिकताण खे नज़र में रखंदे रूस तामीरी किरदार अदा करे रहियो आहे। सदर जो चवणु आहे असांखे खिते ऐं दुनिया जे बहितर मुस्तक़बिल लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। पाकिस्तान रूस दोस्ती खे हथी ॾियारण में सदर प्यूटिन जो किरदार वाखाण जोॻो आहे। ॿी महाभारी वेड़ में सोभ खे 80 साल मुकमल। सदर आसिफ ज़रदारी रूस खे वाधायूं ॾिनियूं। ॿिन्ही मुल्कनि में ताज़ो आला सतही मुआहिदनि सां बहितर लाॻापनि जे बुनियाद रखियो वियो। सदर चवे थो त रूस मौजूदा इलाक़ाई सूरतहाल में बहितर कमु करण में अहम किरदार अदा करे सघे थो। अपडेट कंदासीं। वापार सीड़पकारी टेक्नोलॉजी जे शोबनि में सहकार खे हथी ॾियारण जी ज़रूरत आहे। इहो चवणु आहे सदर जो। अचो त सभु गॾिजी खिते ऐं दुनिया जे बहितर मुस्तक़बिल लाइ गॾिजी कमु कयो। उमेद आहे त पाकिस्तान ऐं रूस जी दोस्ती वधीक मज़बूत थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी ॿिए महाभारी वेड़ में रूसी सोभ जी 80 सालगिरह जो केक पिणु काटियो।